यानी असां पुराणे कार्ड ते बि अगरि को घर जो सरबराह आहे त उहो दाख़िल थी सघे। इहो त इहो को एॾो वॾो मसइलो न आहे जंहिंखे हरू भरू उन कयो। हा, वोटर लिस्ट लाइ कंपलसरी आहे त CNIC हुअणु घुरिजे, कंप्यूटराइज़ शनाख़्ती कार्ड हुअणु घुरिजे। ईअं न थियणु घुरिजे जेको हींअर अख़बारुनि में ॿुधंदा हूंदो त चवनि था त 2,70,00,000 जेको आहिनि सो माण्हू जाली कूड़ा, ऐं इहा हक़ीक़त आहे। इन करे जो आऊं एज़ ए इंटरवीनर, छो त पीपल्स पार्टी एज़ ए पिटिशनर वई हुई सुप्रीम कोर्ट में, त असांजा 2 करोड़ वोटर रहिजी था वञनि, ऐं आऊं एज़ ए इंटरवीनर उन में वञी सिंध यूनाइटेड पार्टी जे बिहाफ ते थो त साईं जे ही तव्हां इजाज़त ॾींदो त टोटल जाली वोट ईंदो, टोटल जाली ईंदो। नतीजो इहो थियो आहे त हर लिस्ट में, मुंहिंजी लिस्ट में मुंहिंजो 2 दफ़ा नालो अची वियो आहे, हिकिड़ो पुराणे कार्ड ते, हिकिड़ो नए कार्ड ते। त इहा जालसाज़ी अहिड़े ई तरीक़े सां जे अगरि तव्हां ॾींदो, जे अगरि तव्हां इजाज़त ॾींदो त जीअं ॿहिराड़े में जीअं खोट जीअं जेको तव्हां या ख़र्चो पिया ॾेखारियो, इन खां डबल तव्हांखे शहरनि में जेका सो तव्हांखे पुराणे नंबर ते तव्हांखे धांधलीअ वारो मिलंदो। उन करे मुंहिंजे ख्याल में त क्राइटेरिया हिकिड़ो रहंदो। अच्छा अबरार काज़ी साहब, हाणे ही ॻाल्हि त हिकिड़ी कंट्राडिक्शन वारी अचे थी वञे पई त एतिरी घणी खोट कोन्हे, असां उमीद करे सघूं था त एॾी घणी खोट न थिए, पर इहो बि असां ॾिसूं पिया त जेको तव्हां चओ पिया त एॾो आसान कोन्हे को, पर जे कोहिस्तान जो इलाइक़ो आहे या शिकारपुर जा ॻोठनि जा इलाइक़ा आहिनि, उते जी जेका सूरत हाल आहे उते कहिड़ो मास्तर वञी सघंदो? जेके पढ़ण लाइ 33 साल 20 सालनि खां न विया आहिनि, उहे सेंसस लाइ कीअं वेंदा? उन्हनि खे का सिक्योरिटी कोन्हे, उन्हनि खे का गाॾी कोन्हे, उन्हनि खे को अमलो कोन्हे, त कीअं थींदो इहो? असांजो इहो असां ॻाल्हि ॾिठी, इहा ॻाल्हि सही आहे। उस्तादनि खे ट्रांसपोर्ट कोन्हे, बल्कि बदीन में हुयासीं उन ॾींहुं त बदीन जो जेको डिस्ट्रिक्ट जो अफ़सर हो सेंसस जो, उहो पुछे त मूं वटि गाॾी कान्हे, मां बि कंहिंजी मोटरसाइकिल ते चढ़ी आयो आहियां। इहा ॻाल्हि सही आहे, पर इहे जेन्युइन हिकिड़ा कॉन्स्टिट्यूएंट्स आहिनि, उन्हनि खे असांखे एड्रेस करणु घुरिजे। ऐं जंहिंमें हुकूमत खे घणो साथ ॾियणु खपंदो हुयो, जेको लैकिंग आहे उहो अॻे असां ॻाल्हि करे चुका आहियूं। अॻे त हुकूमत जे पासे खां वॾो को इनिशिएटिव कोन्हे हिन मामले में। पोइ उन खे कंपेंसेट करण लाइ जेके कॉम्प्रेस पार्टियूं इन्हनि वरी कोशिशि कई आहे त असांजा कारकुन हर इन्यूमिनेटर सां गॾु हुजनि, पोइ कंहिंखे मोटरसाइकिल आहे त उहो खणी वञे हुन सां गॾु। अहिड़े क़िस्म जो मैसेज वियो आहे। उन जो नतीजो छा थो निकिरे मूंखे ख़बर न आहे, पर कोशिशि असांजी इहा आहे त कम से कम इन्यूमिनेटर खे इहा सवलाई पहुचाए सघूं त उन खे भला ट्रांसपोर्ट जे मद में को माण्हू पाण सां गॾु खणी वञे। ऐं जेका लॉ एंड ऑर्डर जी सिचुएशन आहे जिन इलाइक़नि में एॾी ख़राब आहे, उन्हनि जो छा थींदो? के इलाइक़ा सफ़र कंदा ज़रूर। इहो हमेशह हिकिड़ी हर जाइ ते शायदि ईअं थींदी आहे। अहिड़े क़िस्म जो कंटीजेंसी का प्लान्स हूंदा या हुजणु खपनि सरकार वटि, पर के इलाइक़ा सफ़र कंदा। हाणे ॻाल्हि इहा आहे त सिक्योरिटी वाइज़ तव्हां चयो घोटकी आहे, शिकारपुर आहे, फॉर एग्ज़ाम्पल लाड़काणो आहे, शहदादकोट कंबर आहे, सभु कचे जा इलाइक़ा आहिनि। जेसीं ताईं सियासी धुरियूं इन में इन्वॉल्व न थींदियूं तेसि ताईं इहो रिज़ॉल्व न थींदो। असीं सियासी धुरियूं, असांजो क़ौमी कारकुन हर सतह ताईं वेंदो, पर उन खां अलावा बि ॿियूं सियासी धुरियूं आहिनि जिन जो सरगर्म थियणु तमामु ज़रूरी। पीपल्स पार्टी बि हिकिड़ी पार्टी आहे, मेजॉरिटी इंट्रस्ट न वठण जे करे उहो माण्हू वर्कर जेको उन जे ॻोठनि जे इलाइक़नि में नथो वञी सघे। असीं हींअर कोशिशि पिया करियूं त उन्हनि खे इंडिविजुअली, अगरि पार्टी उन्हनि जी नथी जज़्बो ॾियारे, असीं इंडिविजुअली उन्हनि खे करियूं पिया त बाबा फलाणा ख़ान तोखे सुञाणूं था, मूंखे ख़बर आहे सभु शइ आहे, पर हाणे उहा तुंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी बि आहे, तुंहिंजो जे अगरि तुंहिंजी हींअर रजिस्ट्रेशन न थी, अगरि आदमशुमारी न थी, त थी सघे थो त तुंहिंजी कॉन्स्टिट्यूएंसी मुतासिर थिए, तुंहिंजी तक मुतासिर थिए। उन करे महिरबानी करे आदमशुमारी में तव्हां उस्तादनि खे अमले खे सपोर्ट करियो, गाॾियूं ॿियो पंहिंजा माण्हू गॾे ॾियो त उते वञनि। इन खां तव्हां, ऐं मुंहिंजे ख़्याल में उस्ताद ॼाणे थो, जेको बि सॼी सिंध में उस्ताद हो ॼाणे थो त कहिड़े इलाइक़े में कंहिंखां हेल्प वठणी आहे। पर असां हाणे ॿिए इशू ते अचूं था त असां पंहिंजे काउंट करण लाइ त प्रिपेरेशन कयूं पिया, पर असांखे त हिकिड़े आइडेंटिटी क्राइसिस आहिनि, या आदमशुमारी जो जेको बि इशू आहे, त जेको शहरनि में जंहिं तरीक़े सां उहा काउंट थिए पई, या जेको उन्हनि खे कोशिशि वरिती वई आहे त उन्हनि खे वधाए पेश कयो वञे, जेकी उतां जी आबादी आहे, त उन खे केरु मॉनिटरिंग पियो करे, उन जी केरु पियो जेको आहे रखे नज़र? मां सम्झां थो ख़तरा असांखे आहिनि शुरू खां वठी, ऐं सिंध नेशनलिस्ट पार्टी जेके बि आहिनि सभई इन ख़तरे जो इज़हार कंदी थियूं रहनि पियूं। पर ही आख़िर में वञी जेको मूंखे अंदाज़ो लॻे थो, इहो आख़िर में वञी इहा बिग काउंट माना आदमशुमारी
इलेक्टोरल लिस्टूं ऐं नादरा जी डेटा आख़िर में वञी कन्वर्ज थी हिकिड़ी जाइ ते वञी पहुचंदियूं। अच्छा, उते इहा इन भउ जे करे ई शायदि इहो एक्शन गवर्नमेंट खयो आहे या जेके पॉलिसी प्लानर आहिनि इन भउ खां ई जेके टई कन्वर्ज कयूं वरियूं हिकिड़ी जाइ ते पहुतियूं त पोइ शायदि क्लियरफाई थी वेंदो, शायदि ॾुखियाई थिए धांधली करण में, काउंट में बि पोइ इलेक्टोरल लिस्ट में अची वेंदियूं, वरी डबल चेक ऐं ट्रिपल चेक थी थो वञे जॾहिं टिनि जायुनि ते, पोइ इहा ॾुखियाई थींदी। असांखे उमेद इहा आहे, असांखे ख़ासि तौर ते सिंध जे माण्हुनि खे इहा उमेद करणु खपे त बाक़ी इहे टई शयूं वञी आख़िर में पंहिंजे हद ते पहुचंदियूं, जंहिंखां पोइ असांजी शायदि जेका इहो भउ आहे सो ख़तमु थी वेंदो। अच्छा, इहा बि हिकिड़ी ॻाल्हि आहे त असां वटि जेका जलाराम शाह साहिब तव्हां खां इहो हिकिड़ो क्वेश्चन आहे त असां वटि जेका कंपेनिंग थी आहे सॼी जो सॼी, उन में इहो आहे त हिकिड़ो अधर आहे, हिकिड़ो अधर फोर्स आहे, उन जे हुन में फियर में थी आहे। त असांजे माण्हुनि ते इहो बि इल्ज़ाम अचे थो त असां ज़ीनोफोबिक आहियूं, असां ॿियनि माण्हुनि जे दुश्मनीअ में पंहिंजे पाण खे अॻियां पिया कयूं, त असां वटि जेके पॉज़िटिव पैरामीटर्स आहिनि उन ते कंपेनिंग छो न पई थिए? इहा ॻाल्हि सही आहे। आदमशुमारी पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झणु घुर्जे त हिन खां अॻु में अहिड़े नोयत जी कॾहिं बि आदमशुमारी जे लाइ सरगर्मी कंपेनिंग न थी आहे, ख़ासि तौर ते पार्टियुनि जे तरफ़ां। पहिरियों दफ़ो थियो आहे। अवाम में हिकिड़ो जज़्बो आहे सेंसस में पंहिंजी रजिस्ट्रेशन कराइणु, हर पाकिस्तानी जो हक़ आहे त हू पंहिंजी रजिस्ट्रेशन कराए सेंसस में। इहो माण्हूअ खे हींअर अहसासु थियो आहे त हू केतिरनि पंहिंजनि हक़नि खां महरूम थो थिए। मतिलबु आउं हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां, मूं पंहिंजे ॻोठ जे लाइ गैस मंज़ूर कराइण जी हिकिड़ी कोशिशि कई, जेॾीमहिल हुनजी फीज़ेबिलिटी तय थी, बाबा कहिड़ी लाइन खाईंदी, फर्ज़ करियो सेवण जे बुबक स्टेशन खाईंदी, बाबा सन घणो आहे, केतिरा किलो, ऑन द वे घणा ॻोठ आहिनि, फलाणो, बाबा ही ॻोठ आहे, ही ॻोठ आहे, बाबा पॉपुलेशन घणी आहे, तव्हांजे सन जी घणी आहे पॉपुलेशन, बाबा ही आहे, ही आहे। हुननि सेंसस बुक खोलियो, सेंसस बुक खोलियो, चयूं बाबा जेको तव्हां आदमशुमारी पिया ॿुधायो त हिकु बि ॻोठ जी कान्हे। ठीकु, हाणे इन जो मतिलबु आहे इन जे हिसाब सां असांखे फीज़ेबल ई नथी पए लाइन, त छो त आदमशुमारी आहे ई कान एतिरी, असांखे एतिरा कनेक्शन ई कोन मिलंदा जंहिंजे बुनियाद ते तव्हांखे गैस ॾियूं ऐं असांजे कंपनी जे लाइ यानी फ़ाइदेमंद रहे। इन इहो सम्झो त हिकिड़े रुॻो सिर्फ़ु गैस जे अहिड़े नमूने सां बिजली, अहिड़े नमूने सां ॿिया सभु शयूं आहिनि त उहे उन नमूने सां इहे थियनि थियूं। जे अगरि उन जूं आदमशुमारियूं उहे हुजनि, मुंहिंजे ख़्याल में त हिन वक़्त में मेजॉरिटी जेके असांजा ॻोठ आहिनि, ॻोठ शहर बणिजी चुका आहिनि। जेको बि 10,000 खां मथे जेको शहर आहे उहो टाउन कमेटीअ जे लेवल ते आहे। हींअर सिंध जे मेजॉरिटी जेके शहर आहिनि, ॻोठ आहिनि, उहे शहर बणिजी चुका आहिनि। ऐं इहो बि हिकिड़ो सुवाल उथारियो वेंदो रहियो आहे, अर्बन रूरल, अर्बन रूरल, बाबा छा जो? ऐं जॾहिं 82 में पंहिंजे ॻोठ में माना थियोसि, मूं इंटरमीडिएट कई त 82 में उन वक़्तु मां अर्बन एरिया में हुउसि ऐं 2011 में आउं रूरल एरिया में थो काउंट थियां। इहो कहिड़ो तरीक़ेकार आहे? त सभ खां पहिरीं ॻाल्हि सम्झणु घुर्जे त ही आदमशुमारी खां पोइ आया इहो बि फ़ैसिलो करणो आहे त अर्बन एरियाज़ कहिड़ियूं आहिनि, रूरल एरियाज़ कहिड़ियूं आहिनि। तमामु घणा फैक्टर हिन आदमशुमारी सां रिलेटेड आहिनि। तव्हांजे यूनियन काउंसिल्स खां वठी क़ौमी असेंबलीअ ताईं जेके बि कॉन्स्टिट्यूएंसीज़ ठहंदियूं उहे इन बुनियाद ते ठहंदियूं। तव्हांजी वसाइल जी नुमाइंदगी जी जेको डिस्ट्रीब्यूशन थींदी उहा उन जे बुनियाद ते थींदी। उन करे मुंहिंजे ख़्याल में जंहिं बि तरह सां क़ौम संजीदा थी आहे उनखे उहा कैरी करणु घुर्जे। गवर्नमेंट गैर संजीदा आहे, उनखे बि संजीदा करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु नाज़रीन, ॾाढी हिकिड़ी जेका आहे इंफॉर्मेशन वारी डिस्कशन पई हले, पर असां वटि टाइम थी वियो आहे हिकिड़ी नंढड़ी ब्रेक जो। असां गॾु रहिजो, थोरी देरि में हाज़िर थियूं पिया।